जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत गीता टियों अध्याय कर्म योग। अर्जुन चयो, हे जनार्दन, जे तव्हां ज्ञान खे कर्म खां श्रेष्ठ सम्झो था त मूंखे कर्म युद्ध में छो था धिक्यो। तव्हां मिलियल जुलियल वचननि सां मुंहिंजी बुद्धीअ खे मोहित कयो आहे। तव्हां तय करे ॿुधायो कि मुंहिंजे लाइ कहिड़ो कल्याणकारी मार्ग आहे। श्री भगवान चयो, हे निष्पाप अर्जुन, मूं आत्मा जे साक्षात्कार जे लाइ पहिरीं बि ॿ धाराऊं ॿुधायूं आहिनि। ज्ञान मार्ग ज्ञानियुनि जे लाइ ऐं निष्काम कर्म मार्ग योगियुनि जे लाइ। बिना कर्म शुरू करे कोई भी मनुष्य कर्म फल खां मुक्त थी नथो सघे, न ई कर्मनि जो त्याग करे कोई भी मनुष्य सिद्धि हासिल करे सघे थो। निष्काम कर्म बि त कर्म करण खां सवाइ थी नथो सघे ऐं ज्ञान हासिल करण जे लाइ बि त कर्म करणो ई पवे थो। कोई भी मनुष्य हिक क्षण जे लाइ बि कर्म करण जे बिना रही नथो सघे, छो त प्रकृतिअ सां उत्पन्न गुणनि जे करे मजबूर थी करे उनखे कर्म करणो ई पवे थो। जेको मनुष्य मथों इंद्रियुनि खे वस में करे इंद्रियुनि जे विषय जे बारे में सोचींदो रहे थो, उहो मूर्ख, व्यभिचारी, अज्ञानी ऐं पाखंडी आहे। मतलब त जेको ॾेखाव जे लाइ इंद्रियुनि खे वस में करे थो पर इंद्रियुनि जे विषय जे बारे में ई सोचींदो रहे थो, अहिड़ो मनुष्य अज्ञानी ऐं मूर्ख आहे। हे अर्जुन, श्रेष्ठ मनुष्य उहो आहे जेको इंद्रियुनि खे वस में करे अनासक्त रहे थो, मतलब त इंद्रियुनि जे विषयनि सां लगाव नथो रखे ऐं इंद्रियुनि द्वारा निष्काम कर्म योग जो आचरण करे थो। हे अर्जुन, तूं कर्तव्य कर्म कर, छो त कर्म करण श्रेष्ठ आहे कर्म न करण खां, ऐं तुंहिंजूं शारीरिक क्रियाऊं बि त कर्म करण खां सवाइ हली नथियूं सघनि। कॾहिं बि कोई भी कर्म बलिदान समझी करे करणु खपे, न त कर्म भौतिक दुनिया में बंधन जो कारण बणिजी करे रहिजी वेंदो आहे। हे कुंती पुत्र, इन्हीअ करे तूं पंहिंजो कर्तव्य कर्म कर, कर्म बंधन जो त्याग करे ऐं कर्म फल सां जुड़ियल सभिनी इच्छाउनि जो त्याग करे तूं पंहिंजो कर्तव्य कर्म कर। शुरूआत में ब्रह्मा ईश्वर खे समर्पित यज्ञ सां हिन सृष्टि जी रचना कई ऐं परमात्मा खे कर्तव्य कर्म समर्पित भावना सां मनुष्य जी रचना कई ऐं मनुष्यनि खे चयो कि तव्हां सभु यज्ञ सां ई सुख समृद्धि हासिल करे सघंदा ऐं यज्ञ सां ई तव्हां पंहिंजूं सभई कामनाऊं पूरियूं करे सघंदा। यज्ञ सां ई देवताउनि खे तव्हां प्रसन्न करे पंहिंजे लाइ प्रसन्नता जा हक़दार थी वेंदा ऐं इन्हीअ निस्वार्थ भाव सां तव्हां सभु हिक ॿिए खे उन्नत करे सघंदा ऐं परम कल्याण खे प्राप्त करे सघंदा। तव्हांजे यज्ञ सां प्रसन्न देवता तव्हां जूं इच्छाऊं तव्हांजे बिना घुरण जे ई पूरियूं कंदा, पर जेके मनुष्य देवताउनि खे भोग लॻाइण जे बिना ई दान ग्रहण कंदा, उहे चोर चवाईंदा। जेके यज्ञ मां बचल अन्न खाइनि था, उहे पाप खां मुक्त थी वञनि था, पर जेके शरीर पोषण जे लाइ अन्न पचाइनि था, उहे पाप ई खाइनि था। प्राणी उत्पन्न थियनि था अन्न सां, छो त जीवित आहिनि भोजन सां, ऐं अन्न उत्पन्न थिए थो मींहं सां ऐं मींहुं उत्पन्न थिए थो यज्ञ सां। यज्ञ उत्पन्न थिए थो कर्तव्य कर्म करण सां, जंहिंजो ज्ञान मिले थो वेदनि खां ऐं वेद मिलिया आहिनि परमात्मा खां। हे पार्थ, कर्तव्य कर्म यज्ञ नथो करे जेको,
उहो पाप सां ई जीवन जिए थो ऐं इंद्रियुनि जो भोग कंदो रहे थो जेको, उहो व्यर्थ ई जीवन जिए थो। पर जेको शारीरिक सुखनि खां परे आत्मा में ई आनंद वठे थो, उहो आत्मा में आनंदित रही करे कर्तव्य कर्म खां बि मुक्त थी वञे थो। अहिड़े मनुष्य लाइ कर्म करण जो या कर्म न करण जो कोई बि मक़सदु नथो थिए ऐं हुनजो कंहिं बि प्राणीअ सां कोई बि स्वार्थ संबंध नथो रहे। इन्हीअ करे हे अर्जुन, तूं आसक्ति रहित थी करे ई कर्तव्य कंदो रहो, छो त जेको भी मनुष्य आसक्ति रहित थी करे कर्म करे थो, उहो परमात्मा खे प्राप्त थिए थो। जनक आदि ज्ञानी पुरुष जन कल्याण जा कर्तव्य कर्म आसक्ति रहित थी करे कंदा रहिया ऐं उन्हीअ सां ई उन्हनि परम सिद्धि प्राप्त कई। तूं बि पंहिंजो कर्तव्य कर्म कंदो रहो आसक्ति रहित थी करे ऐं समाज जे लाइ हिकु उदाहरण बन पंहिंजा कर्तव्य कर्म करे, छो त जहिड़ो कर्म श्रेष्ठ पुरुष कंदा आहिनि ओड़ो ई सॼो समाज कंदो आहे। जहिड़ो प्रमाण श्रेष्ठ पुरुष स्थापित कनि था, उन्हीअ ई रस्ते ते आम समाज जा पुरुष हलनि था। हे अर्जुन, टिनी लोकनि में मुंहिंजे लाइ कोई बि निर्धारित कर्तव्य कर्म न आहे, न ई टिनी लोकनि में का अहिड़ी वस्तु आहे क़ाबिल हासिल करण जे या जेका हासिल न आहे, त बि मां मसरूफ़ रहंदो आहियां कर्म करण में। छो त हे अर्जुन, जे मां सावधानीअ सां कमु न कयां त ॾाढो वॾो नुक़सान थी वेंदो। उहो इन्हीअ करे कि मनुष्य मुंहिंजे वर्ताव मूजिबि ई कमु कंदा आहिनि। इन्हीअ करे जे मां कमु न कयां त सभु नष्ट भ्रष्ट थी वेंदा ऐं सभिनी खे नष्ट भ्रष्ट करण वारो मां ठही वेंदुसि। हे अर्जुन, जीअं अज्ञानी आसक्त थी करे कमु कंदा आहिनि, तीअं ई ज्ञानी पुरुष आसक्ति रहित थी करे जन कल्याण जा कम कंदा आहिनि। ज्ञानी भ्रमित न करे अज्ञानियुनि जी बुद्धि जेके फल जी इच्छा सां कमु कनि था, न ई उन्हनि खे न कमु करण जे लाइ प्रेरित करे, बल्कि उन्हनि खे प्रेरित करे भक्ति भाव सां कमु करण लाइ। वास्तव में सभई कम कया वेंदा आहिनि प्रकृतिअ जे गुणनि द्वारा, पर अज्ञानी अहंकार जे करे सोचींदा आहिनि कि कम थी रहिया आहिनि उन्हनि जे द्वारा। पर हे महाभाऊ, जेको गुण ऐं कर्म जे विभागनि जे तत्व खे ॼाणे थो, उहो सम्झी गुण गुणनि में ई वर्तनि था आसक्ति रहित रहे थो। माया जे असर सां जेको प्रकृतिअ जे गुणनि सां मोहित थिए थो, उहो सांसारिक कर्मनि में आसक्त थी करे कर्म कंदो रहे थो। पर पूर्ण ज्ञानी जेको माया जे असर सां मुतासिर नथो थिए, उन्हीअ खे खपे त घटि बुद्धीअ वारे अज्ञानियुनि खे उन्हनि जी बुद्धीअ खे विचलित न करे। हे अर्जुन, मूंखे सभिनी पंहिंजनि कर्तव्य कर्मनि खे समर्पित करे जंग कर। आत्मज्ञानी थी ममता, आशा ऐं संताप जो त्याग कर। जेको ईर्खा छॾे मुंहिंजे आदेशनि जो पालन कंदो आहे, उहो कर्म बंधननि खां मुक्त थी वेंदो आहे। पर जेको मुंहिंजे आदेशनि जो पालन न कंदो आहे, तूं सम्झ त उहो गुणनि में मोहित ऐं नष्ट थियल मूर्ख आहे।
सब प्राणी पंहिंजे सुभाउ थी करे कम कंदा रहंदा आहिनि। तत्वज्ञानी बि पंहिंजे सुभाउ थी करे ई कम कंदा आहिनि। इन्हीअ करे कोई बि लाभ न आहे हठ सां पाण खे कम करण खां रोकण जो। हिकु कुदरती नियम आहे इंद्रियुनि जा भोग भोग, पर मनुष्य जे हथ में आहे कि हू इंद्रियुनि जे विषयनि में आसक्त थिए या न थिए। मनुष्य खे खपे त हू इंद्रियुनि जे राग ऐं द्वेष खां परे रहे, छो त इन्हनि ॿिन्ही जो हुजणु कल्याणकारी मार्ग में बाधा उत्पन्न कंदो आहे। कंहिं ॿिए जे कम करण खां सुठो आहे पंहिंजो कम कंदो रहणु, चाहे ठीक सां न करणु, छो त ॿिए जो कम डपु पैदा कंदो आहे। इन्हीअ करे सुठो आहे पंहिंजो कम कंदो रहणु। अर्जुन पुछो, हे वृषणवंशी, मनुष्य न चाहींदे बि कंहिंजी प्रेरणा सां पाप कर्म कंदो आहे, ऐं हू केरु आहे जेको मनुष्य खे पाप कर्म करण ते मजबूर कंदो आहे। श्री भगवान चयो, वासना ही हिकु अकेलो कारण आहे जेको रजोगुण सां उत्पन्न थींदो आहे, ऐं जॾहिं वासना पूरी न थींदी आहे त क्रोध में तब्दील थी वेंदो आहे। विषय वासना ऐं क्रोध ॿई वॾे में वॾा पापी आहिनि। उहे ई हिन संसार जा न तृप्त थियण वारा अग्नि समान दुश्मन आहिनि। जीअं अग्नि ढकिजी वञे थी धुएं सां ऐं आईनो मिटीअ सां, गर्भ ढकियो रहे थो पर्दे सां, तीअं ई ज्ञान ढकियो रहे थो वासना सां। हे कुंती पुत्र, एतिरे क़दुर जो ज्ञानीअ जो ज्ञान बि ढकियो रहे थो वासना सां ऐं ॿरंदो रहे थो कॾहिं न ख़तम थियण वारी अग्नीअ सां। प्रियूं मन ऐं बुद्धि निवास स्थान आहिनि वासनाउनि जा, ऐं वासनाऊं ज्ञान खे ढके मोहित कंदियूं आहिनि मनुष्य खे पंहिंजे असर सां। इन्हीअ करे हे अर्जुन, तूं पहिरीं वस में कर पंहिंजे वासनाउनि खे ऐं पंहिंजी ताक़त सां मारे छॾ नास करण वारियूं महान वासनाउनि खे। हे अर्जुन, इंद्रियूं श्रेष्ठ आहिनि शरीर खां, मन श्रेष्ठ आहे इंद्रियुनि खां, बुद्धि श्रेष्ठ आहे मन खां, ऐं आत्मा श्रेष्ठ आहे बुद्धीअ खां। हे महाभाऊ अर्जुन, इन्हीअ करे तूं पाण खे बुद्धि ऐं मन खां श्रेष्ठ आत्मा रूपी समझी करे बुद्धीअ सां मन खे स्थिर करे मारे छॾ कामना रूपी शत्रुअ खे। ओम तत्सत। इन्हीअ तरह श्रीमद् भगवद गीता रूप उपनिषद ब्रह्म विद्या हेठि श्री कृष्ण अर्जुन संवाद जो कर्म योग नाले वारो 3 अध्याय पूरो थियो।